अस्सलामुअलैकुम दोस्तों, की आयो उम्मीद है सब ठीक होंदा। दोस्तों जो कि इन वीडियोज़ में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी ड्रामे जे टॉपिक ते। अक्सर काफ़ी सारा दोस्त इहो ही चवंदा हुआ त असांखे कुझु ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी ड्रामे जे टॉपिक ते कुछ जान जो, कुछ इन्फॉर्मेशन जो। सो अॼोकी इहा वीडियो जेका आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ासि आहे त तव्हां दोस्त असांजी हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा ऐं असांजी हिन वीडियो खे तव्हां लाइक कंदा, कमेंट कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। तो दोस्तों अचो त इन वीडियो के शुरू था कयूं। दोस्तों जी तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुछ ॾींहं पहिरियां डायरेक्टर फरज़न मलिक उर्फ़ खजू जे लाइ इहा ख़बर हलाई वई हुई त ही ड्रामो जेको आहे ज़हर ज़िंदगी इहो बंदि थी वियो आहे। सोशल मीडिया जे काफ़ी प्लेटफॉर्मनि ते इहा ॻाल्हि पई हले त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जेको खजू जो ड्रामो आहे इहो कामयाबु न वियो आहे ऐं इन ड्रामे खे कैंसिल कयो वियो आहे, इन ई ड्रामे खे ख़तमु कयो वियो आहे। ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहा ॻाल्हि जेका आहे इहा ॻाल्हि फेक आहे, कूड़ी आहे। ऐं जीअं त हिन ड्रामे जी ज़हर ज़िंदगी जी रिकॉर्डिंग अञा ताईं हली रही आहे। हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग जेका आहे उहा मुकमल तौर ते नाहे थी सघी। ऐं जीअं त हिन ड्रामे जा कुझु एपिसोड जेके बक़ाया आहिनि उहे रहनि पिया। जीअं त उन ई ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग जूं जेके बक़ाया क़िस्तूं आहिनि उहे रिकॉर्डिंग कयूं पियूं वञनि। ऐं हिन ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी खे तमामु जल्द रिकॉर्डिंग मुकमल तौर ते कयो वेंदो। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी खे अञा ताईं बि रिलीज़ नाहे कयो वियो ऐं हिन ड्रामे खे तमामु जल्द रिलीज़ कयो वेंदो। ऐं जीअं त हिन ड्रामे में सिंध जे नाले वारनि अदाकारनि दबंग अदाकारनि जी दबंग एंट्री आहे। तमामु बहितरीनु ऐं ख़ूबसूरत ड्रामो आहे। जेकॾहिं हीउ ड्रामो ईंदो त तव्हां दोस्तनि खे इंशाल्लाह ज़रूरु पसंदि ईंदो। हिन ड्रामे में सिंध जा नाले वारा अदाकार कमु करे रहिया आहिनि, जीअं त असद कुरैशी, सईद निसार शाह, इन खां अलावा इम्तियाज़ सुहाग, हबीब पंवर ऐं इन खां अलावा ॿिया जेके सिंध जा नाले वारा अदाकार आहिनि आज़म मेंगल। ऐं इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो बहितरीनु राइटर जंहिं पंहिंजी डायरेक्शन में पत्थर दुनिया ड्रामो लिखियो, हिन ड्रामे जो राइटर आहे नूर ज़ौर साहब। तमामु बहितरीनु हुन पंहिंजे कलम सां हिन ड्रामे खे तैयारु कयो आहे। ऐं इंशाल्लाह जेकॾहिं हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी रिलीज़ थींदो त अवां दोस्तनि अवां ॾिसंदड़नि अवां व्यूअर्स खे ज़रूरु पसंदि ईंदो। दोस्तों हीअ हुई अॼोकी इन्फॉर्मेशन। जेकॾहिं अॼोकी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।